पहिरीं मुराद तव्हांखे चयो त छोकिरी खे मटण वारा बेसन न पाराए ऐं बकरियुनि सां न मोकिल, पर मुंहिंजी भेण असली कोन मुड़ी, वीचारो नूरल बि वियो त इज़त बि वई। तव्हां कावड़ न कयो सरदार साईं, अॼु ई मिठल जी धीअ खे खणी था अचऊंसि। मूं चयो न अखियुनि जी आलो टरी वञो। निकिरो। तुझी मोहब्बत मूंसां कोन आहे छा? मोहब्बत जी आखिरी मंज़िल घर चढ़ण नाहे मंठार, तो मूंखे बदनाम कयो आहे, मां ज़िंदा रहण नथी चाहियां। मंठार कंहिंजे घर जी इज़त खणी आयो आहीं? बालाज खान जी धीअ आहे जबल। जबल खे मथो ॾेई ऐं वरी जबल वटि पहुतो आहीं। अस्सलाम वालेकुम दोस्तों, पापनगर जी न्यू आई ज़बरदस्त अपडेट खणी हाज़िर थी चुका आहियूं दोस्तों। इन खां पहिरीं असांजे चैनल ते न्यू आहे त सब्सक्राइब करे हाल ते क्लिक कयो। हलूं था पंहिंजी अपडेट जी तरफ़, तव्हांखे इंतज़ारु कोन था करायूं। जी दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदो वञा त बालाज खान जेको पंहिंजे माण्हुनि खे जेको आहे त हुकुम करे छॾियो आहे त मंठार जेको आहे ज़िंदा या मुर्दा हालत में मुंहिंजे आड़ो पेश कयो। ऐं बालाज खान हिकु वैशी बग़ैर थी पियो आहे, जो पाण खे चकाइण ते मजबूर थी वियो आहे दोस्तों। ऐं बालाज खान सिर्फ़ु इहो ई थो चाहे, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिनमहिल मूंखे मंठार साम्हूं आणे ॾियो, पोइ टुकरनि जी हालत में या सॼो समेत मूंखे जेको आहे त आणे ॾियो, त मां हुनजो जेको आहे त बुरो हाल कयां। ऐं दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो वञा त बालाज खान जे क़ैद मां जीअं ई राबेल आज़ादु थी आई आहे त वरी बि माण्हुनि जी नज़रुनि जो शिकार थी वई आहे। ऐं के माण्हू ईअं था सम्झनि त राबेल सां, बालाज खान सां राबेल राज़ी हुई, के माण्हू कीअं के माण्हू कीअं, माना मतिलबु त बालाज खान जे क़ैद मां आज़ादु थियण शर्त जेको आहे त वरी ॿीहर हिकु भेरो ॿीहर राबेल जो जीअण जंजाल कयो वञे थो दोस्तों। हीउ समाज आख़िर चाहे छा थो दोस्तों? हीउ समाज जेको आहे त पाक दमन न्याणीअ जे जेको आहे त पलव ते दाग़ लॻाइण में देरी नथो करे दोस्तों। त हीउ पापनगर जी कहाणी बि ईअं हिकु ठहियलु आहे दोस्तों। त हिकु पापनगर में जेका न्याणी रहे थी, उनखे जेका आहे त सही सीधी सादी न्याणी आहे, उनखे जेको दाग़ लॻाए थो वञे दोस्तों। उहा अछी उजरी आहे उनजे बावजूद बि। ऐं दोस्तों, बालाज खान जा साथी बालाज खान खे संदसि चवणु लॻा, जे तूं चाहीं त अॼु बि बालाज खान जेका राबेल तुंहिंजे हथनि मां वई आहे हली, उहा तुंहिंजे खंभे तुंहिंजे क़दमनि में उछड़ायूं। पर बालाज खान खे जेको जुनून सवार आहे दोस्तों, बालाज खान खे इहो जुनून सवार आहे त राबेल त मुंहिंजे वरी बि हथनि में अची वेंदी, छो त राबेल मुंहिंजे खां परे घणो न आहे। पर हिन फ़िलहालु जेको त मंठार मुंहिंजे मुंहं ते जेका दांगी मले वियो आहे, उनजो हथु कढो। मंठार खे मुंहिंजे कहिड़ी बि हालत में जेको आहे हथु करे ऐं मूं वटि पेश कयो। ऐं सभु जेके बालाज खान जा वाठा जेका आहिनि मंठार खे ॻोल्हण में लॻी वेंदा। ऐं ॾिसूं त बालाज खान जे ॿियनि वाठनि में केतिरो दम आहे, हू मंठार खे ॻोल्हण में कामयाबु वञनि था या नाकाम था वञनि दोस्तों। जी दोस्तों, त उमेदु आहे त वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी। वीडियो पसंदि अचे त लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा दोस्तों। वरी मिलंदासीं तव्हां सां कंहिं न्यू वीडियो जी अपडेट सां गॾु। ख़ुदा हाफ़िज़ दोस्तों, दुआनि में यादि।